जय झूलेलाल। लाल लीला तव्हां राम लीला ॿुधी आहे, कृष्ण लीला ॿुधी आहे, ऐं तव्हां मां घणनि ई झूलेलाल जी लीलाउनि जे बारे में बि पढ़ियो आहे। पर अॼुकल्ह जा जेके यूथ आहिनि, सिंधी यूथ, उन्हनि खे झूलेलाल जे बारे में वधीक ख़बर कोन्हे ऐं लीलाउनि जे बारे में त बिल्कुलु बि ख़बर कोन्हे ऐं उन्हनि जो विश्वास बि कोन्हे। त अॼु असां हिकिड़ी लीला डिस्कस कंदासीं। पहिरियों त लीला छा आहे इहो सम्झी वञो। जेके बि वॾा पुरुष ईंदा आहिनि, संत पुरुष ईंदा आहिनि, उन्हनि खे चवंदा आहिनि अवतार पुरुष। इन्हनि जो कमु हूंदो आहे भई धर्म जी स्थापना कयूं। जॾहिं वैल्यूज़ सोसाइटीअ में घटि थी वेंदियूं आहिनि, माण्हू हिक ॿिए जा दुश्मन थी वेंदा आहिनि, उन टाइम ते ही अवतार पुरुष ईंदा आहिनि ऐं पंहिंजी लीलाऊं कंदा आहिनि। मतिलबु हिकिड़ो ड्रामो कंदा आहिनि, हिकिड़ी इवेंट हूंदी आहे। त उन इवेंट में उन्हनि जो मक़सदु हूंदो आहे त कुझु असां इम्पोर्टेंट लेसन ॾियूं, कुझु हिकिड़ी सिख्या ॾियूं। पर हू डायरेक्ट न ॿुधाईंदा आहिनि, हू कुझु अहिड़ी इवेंट कंदा आहिनि जंहिंखे असां चमत्कार जे रूप में ॾिसंदा आहियूं। तव्हां अॼुकल्ह कुझु स्टोरीज़ आहिनि जीअं हैरी पॉटर वग़ैरह, उन में तव्हां ॾिसंदो चमत्कार थींदा हूंदा, कई ॿारनि जूं ॿियूं कहाणियूं आहिनि, उन में चमत्कार थींदा आहिनि, पर उन में सिख्या कोन्हे। पर असांजा पूर्वजनि अहिड़ी काई एजुकेशन सिस्टम ठाही हुई जीअं ॿारनि खे थोरी एंटरटेनमेंट त मिले, पर जीअं ई हो वॾा थी वञनि उन ते कुझु त सोचनि ऐं सोचण खां पोइ इहो एनालिसिस कनि त हिन में सिख्या छा आहे, what are the moral values embedded into the story or लीला। इन ते अभ्यास करे पोइ हू सिखी करे पोइ उन ते अमल कंदा हुआ ऐं पंहिंजो जीवन थोरो सक्सेसफुल ठाहींदा हुआ, स्टेप बाय स्टेप। And that is how they progressed, first economically, then physically, then emotionally, intellectually and spiritually. The maqsad इहो हुयो the spiritual development of individual and society. But the method of communication was through a drama, through a leela. त पहिरियों पहिरियों जॾहिं झूलेलाल जो जनम थियो त जॾहिं नओं ॿार पैदा थींदो आहे त उनखे ॾिसण काफ़ी माण्हू ईंदा आहिनि ऐं पोइ गिफ्ट्स बि खणी ईंदा आहिनि। पर झूलेलाल जो जनम हिकु मक़सद लाइ थियो हुयो ऐं उन जे पैदा थियण खां पहिरियों ई आकाशवाणी बि थी हुई ऐं जेको दुष्ट मिर्ग बादशाह हुयो, जेको चाहे पियो त भई मां हिंदुनि खे कन्वर्ट कयां, उन्हनि जो धर्म मटायां या त उन्हनि खे ख़तमु कयां, उनखे वॉर्निंग बि मिली हुई त भाई हिकु अवतार पुरुष अचण वारो आहे। पर झूलेलाल पैदा थियण खां पोइ सोचियईं ॿार मूंखे छा कंदो, पोइ पंहिंजे हिकु मिनिस्टर खे मोकिलियईं, वञ ख़बरचार वठी अच, मतिलबु ॾिसी बि अच सचाई छा आहे ऐं थी सघे त कमु तमामु करे अच। पोइ ही जेको मिनिस्टर हुयो एरियो, इन छा कयईं आइडिया, हिकु गुलाब जो गुल खयईं, उन में पॉइज़न, डेडली पॉइज़न विधईं, ज़हर विधईं ऐं सोचियईं त जीअं ई ॿार गुल नक जे भरिसां खणी वेंदो कमु ख़तमु थी वेंदो। त इन जी आइडिया त सिंपल हुई, पर जॾहिं हो पहुतो झूलेलाल खे ॾिठईं ऐं गुल प्रेज़ेंट कयईं त उतन वो इन दैट मोमेंट झूलेलाल उन गुल खे किक करे उॾाए छॾियो। हुई अहिरियो त झूलेलाल जो शागिर्द थी पियो, उन खे पंहिंजो गुरु कयईं ऐं उन जी सिख्या ते पाण हलण लॻो, उन पंहिंजो जीवन कामयाब कयो। पर हीअ स्टोरी अञा जाम वॾी आहे, एतिरो टाइम कोन्हे असां वटि, पर हिन में छा मैसेज आहे असांजे लाइ, इहो थोरो सोचण लाइक़ु आहे। त मैसेज इहो आहे, ही जेको सॼो संसार आहे इहो हिकु बगीचे वांगुरु आहे ऐं असां इंडिविजुअल्स, असां हिकु गुल वांगुरु आहियूं, वेरी अट्रैक्टिव, वेरी ब्यूटिफुल, डिफरेंट कलर्स एंड डिफरेंट फॉर्म्स। इन करे असां हिक ॿिए खे आकर्षित था थियूं, अट्रैक्ट था थियूं, असां फ्रेंड्स था ठाहियूं, रिलेशन्स था ठाहियूं ऐं हिन संसार में इंजॉय करण जी कोशिश था कयूं। पर जीअं तव्हां भरिसां वेंदव त तव्हांखे गुल मां ख़ुशबू ईंदी, उन हिकु महक ईंदी ऐं इहो तव्हांखे अञा वधीक नज़दीक वठी वेंदो गुल जे। पर हिन गुल में हिकु सीक्रेट आहे, इन जे डीप विदिन, गहराईअ में अमृत लिकियल आहे,
There is nectar within every flower. हाणे इहो नेक्टर असांखे एक्सट्रैक्ट करे रियल एंजॉयमेंट करणी आहे. ही तव्हां गुल ॾिसंदव थोरो सुकून मिलंदो, तव्हां भरिसां वेंदव ख़ुशबू ईंदी थोरो सुकून मिलंदो, पर जेको इन नेक्टर खे चखींदो उहो ई कामयाब मञियो वेंदो. त असांजी नेचर जेका आहे, ईच इंडिविजुअल हैज़ डिफरेंट नेचर. Can you imagine billions of people today? Billions have been there in the past and billions are going to be in future. पर सभिनी जो nature different आहे. See the beauty in creation. ऐं हिन ब्यूटीअ खां बि वधीक असांजे अंदर में असांजी आत्मा आहे जेका असांखे एनर्जी थी प्रोवाइड करे. इन आत्मा जो हिकिड़ो नालो आहे आनंद. ऐं इन जी हिकिड़ो अंश आहे जेको असांखे संसार में सुख मिलंदो आहे. पोइ इंद्रियनि जे माध्यम सां हुजे या मन जे माध्यम सां हुजे, इहो लिटिल सुख उन जी झलक ॾींदो आहे त समथिंग ग्रेट इज विदिन यू. त जॾहिं अहिरियो गुल खणी वियो त उन जो मक़सदु उन बुराईअ जो हुयो, पर झूलेलाल जो मक़सदु बुराईअ जो कोन हुयो ऐं उनखे बुराई न खपंदी हुई. त ईअं असांजे जीवन में बि असांजे अंदर में बि हिकिड़ो मिर्ग बादशाह आहे, असांजे अंदर में बि हिकिड़ो अहिरियो आहे, अहिड़ो मिनिस्टर आहे जेको ज़हर विझंदो आहे. इहो ज़हर छा आहे? इहो असांजे अज्ञान जो ज़हर, असांजे अहंकार जो ज़हर आहे, असांजे सेल्फिश इंट्रस्ट जो ज़हर आहे. इन जा ई मॉडिफिकेशन्स आहिनि, काम, क्रोध, लोभ, मोह. पोइ अलॻि अलॻि प्रकार जा पॉइज़न असां ई ग़लतीअ सां असांजे गुल में विझी था छॾियूं. पोइ इहो पॉइज़न जेको नेक्टर आहे उनखे कवर थो करे, पोइ असांखे दुख था थियनि. एक्चुअली दुख हुया कोन, असांजे अंदर त आनंद भरियल पियो हो, ख़ुशी हुई, अपार ख़ुशी, पर ग़लतीअ सां उन में असां ज़हर मिलाए छॾियो. इनखे ई माया चवंदा आहिनि. पोइ असांखे छा आहे करिणो? हाणे इन ज़हर खे किक आउट करिणो आहे. We have to remove this poison and enjoy the nectarine nature of every individual. असां इन संसार में दुख भोगण लाइ कोन आया आहियूं. असां इन संसार में हमेशा हमेशा पाण सुखी थियूं ऐं ॿियनि खे बि सुखी रखूं, इन मक़सद लाइ आया आहियूं. पर इंसान तॾहिं ख़ुशि थी सघंदो आहे जॾहिं हू ॿिए खे ख़ुशि कंदो. It is reciprocal. What you give will come back to you. त सी द एपिसोड, हेतिरी नंढी लीला आहे पर एॾो वॾो उन जे अंदरि मैसेज आहे. त इहे लीलाऊं असां ड्रामेटाइज़ करे सघंदा आहियूं, ॿारनि खे सेखारे सघंदा आहियूं, स्कूल में इन जो सुठो प्रेज़ेंटेशन करे सघंदा आहियूं. ऐं ही ॿार इंट्रस्ट वठी इहे लीलाऊं कंदा, पोइ जॾहिं वॾा थींदा त सोचींदा अरे हिन लीला में छा लिखियलु हुयो. ऐं जॾहिं उन्हनि खे ख़बर पवंदी वॉट इज़ द मैसेज, पोइ उन्हनि खे केॾी ख़ुशी थींदी. And they will try to live his life. So अञा ई घणियूं ई लीलाऊं आहिनि, पर एतिरो टाइम कोन्हे असां उन ते हाणे ई ज़िक्र कयूं. पर तव्हां घटि में घटि स्टोरी पढ़ी सघंदव हाणे ऐं उन जो इंटरप्रिटेशन करे सघंदव. जय झूलेलाल.